अहम ख़बर शामिल कंदासीं। कोयटा बारखान जे इलाक़े रुखनी में धमाको थियो आहे। धमाके सबबि 4 ॼणा मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नोइयत जो पतो लॻायो पियो वञे, ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस मूजिबि धमाको सैलून ॿाहिरां थियो। धमाकेदार मादो मोटरसाइकिल में रखियल हो। अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया। कोयटा बारखान जे इलाक़े रखनी में धमाको थियो आहे। धमाके सबबि 4 ॼणा मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नोइयत जो पतो लॻायो पियो वञे, ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस मूजिबि धमाको सैलून ॿाहिरां थियो। धमाकेदार मादो मोटरसाइकिल में रखियल हो। हीअ अहम ख़बर अवां सां शेयर कयूं पिया कोयटा खां। त कोयटा बारखान जे इलाक़े रखनी में धमाको थियो आहे। धमाके सबबि 4 ॼणा मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नोइयत जो पतो लॻायो पियो वञे, ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि धमाको सैलून ॿाहिरां थियो। धमाकेदार मादो मोटरसाइकिल में रखियल हो। अवां खे अपडेट कंदा हलूं त कोयटा बारखान जे इलाक़े रखनी में धमाको थियो आहे। धमाके सबबि 4 ॼणा मारिजी विया आहिनि, केतिरा ई ज़ख़्मी थी पिया आहिनि। पुलिस जो चवणु आहे त धमाके जी नोइयत जो पतो लॻायो पियो वञे, ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो पियो वञे। पुलिस मूजिबि धमाको सैलून ॿाहिरां थियो। धमाकेदार मादो मोटरसाइकिल में रखियल हो।